अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? उमेद आहे तव्हां ख़ुशि हूंदा। तव्हां ॾिसो था यूट्यूब चैनल मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त साहिब पिताफ़ी। असांजी थर जी वीडियो आहे, ॾिसो कीअं वीडियो लॻे थी तव्हांखे, सुठी लॻे थी कीअं? माशाल्लाह वीह पिया ही ॾिसो कूंज आहे, कूंज असां ईअं आहे लेकिन ज़ख़्मी थियल आहे, भॼे थी। हे असां अॻिते इन खे वठंदा आहियूं, पकड़ींदासींसि, शिकार ते विया। जंहिंखे बंदूक कई आहे फ़तेह ख़ान, ज़ख़्मी करे कई आहे। हाणे असां अॻिते इनखे पकड़ींदासीं। असांजा ॿिया बि दोस्त असां सां गॾु आहिनि। इहो फ़तेह ख़ान आहे, हे जेको आहे ताज मोहम्मद मार साहिबु गॾु आहे। हीअ असांजी दोस्त बि काफ़ी आहिनि। असांजी थर जी वीडियो तव्हांखे सुठी लॻे सब्सक्राइब कंदा कयो दोस्तो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी। नवां दोस्त आहिनि उहे बि सब्सक्राइब करनि, उन्हनि खे रिक्वेस्ट आहे लाइक कयो, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी। हीअ असांजी बि तस्वीर आहे, इन में फ़ोटो ईंदो ज़रूरु, तव्हां ॾिसंदा वे। असांजी वीडियो आई आहे। असांजी वीडियो तव्हांखे सुठी लॻे सब्सक्राइब कयो। ॾिसो था ज़ख़्मी थियल आहे कूंज। असांखे नेक्स्ट वीडियो ते इजाज़त ॾींदा साहिब पिताफ़ी खे। अल्लाह हाफ़िज़।